बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे आवाज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान सरदार अली लाको। नाज़रीन, प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंध में जेकी बदमनी आहे ऐं बदमनी जी जेकी आहे बाह भरी रही आहे, उन हवाले सां अॼु असां प्रोग्राम कंदासीं। ऐं तव्हां सभिनी खे नाज़रीन ख़बर आहे त सिंध में जेकी आहे बदमनी उरूज ते आहे। ख़ासि तौर ते जेका असांजा कंबर शदाद कोट आहे, शिकारपुर आहे, जेकामाबाद आहे, इन्हनि ज़िलनि में जीअं घोटकी थी वियो, इन्हनि ज़िलनि में नोगो एरिया लॻी पई आहे। ऐं हिते जेका असांजा आम माण्हू आहिनि, जीअं हिते मां आहियां या छा, त इहे 6 बजे खां पोइ एॾे वञी बि नथा सघनि, अहिड़ी हालत आहे उते। जेको आहे सो उतां जा माण्हू गैर महफ़ूज़ आहिनि, उहे ख़ौफ़ज़दा आहिनि। ऐं उन्हनि जा माण्हू, उतां जा माण्हू जेका आहिनि 6 बजे खां पोइ घरनि ताणी महदूद रहनि था, घरनि खां ॿाहिरि नथा निकिरनि। उन खां पोइ इहा सॼी सूरत हाल जेकी आहे बदमनी ऐं पुलिस जी इन में जेकी कारकर्दगी आहे उन ते ॻाल्हाईंदासीं असां। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पुलिस जे तरफ़ां बि जेका अहिड़ा अमल कया विया आहिनि जंहिं ते जेको आहे अवाम में सख़्तु नाराज़गीअ जी लहर छायल आहे। जीअं त सखर में जो वाक़ियो थी वञे, उन में यूनिवर्सिटी जे नौजवान खे जेको आहे सो बेदर्दी सां गोली हणी हाफ़राए कयो वियो। त अहिड़ा काफ़ी वाक़िया आहिनि जंहिंमें सिंधवासी इंसाफ़ जा मुंतज़िर आहिनि, पर उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले। जीअं असांजी पूरी सिंध आहे या पूरी सिंध में जेका धाड़ियल आहिनि, उन्हनि लाइ जेको आहे सो सिंध जा कुझु अहिड़ा ज़िला जिन जा मां नाला खणी हुयमि, इहे उन्हनि जे लाइ जन्नत बणियल आहिनि ऐं अवाम जे लाइ उहे दोज़ख बणियल आहिनि। त इन सॼे मामले ते असां नज़र विझंदासीं। ऐं मां तव्हांखे यादि ॾियारींदो हलंदुमि ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो बि हलंदुमि त जीअं असांजे प्रिया कुमारी हुई, उनजी अॼु ताणी बाज़ियाबी न थी आहे। जीअं फज़ीला सरकी हुई, उनजी अॼु ताणी बाज़ियाबी न थी आहे। जीअं नसरुल्लाह गॾाणी साफ़ी हुयो, जीअं जान मोहम्मद महर साफ़ी हुयो, अॼु ताणी उन्हनि खे इंसाफ़ न मिलियो आहे। ईअं ई जेको आहे सो हिन महिल वारदातूं रुकण जो नालो न पियूं वठनि ऐं वधंदियूं पियूं वञनि। कराची में बि रिसेंटली इहो वाक़ियो पेश आयो त जेको आहे सो 2 माण्हुनि समेत, हिकिड़े ॿार समेत 2 माण्हू मारिया विया घघर फाटक वारे इलाइक़े में, मलीर जे इलाइक़ो हुयो उहो। उन खां पोइ अॼु बि कराची में हिकिड़ी वॾी वारदात थी आहे, जेकी हिकिड़ी रोबरी थी आहे, जंहिंमें जेका आहिनि सो फोरू आराम सां हिकिड़ी बैंक जी वैन खे फुरे उन मां 97 लख कढी फ़रार थी विया आहिनि। उन समूरे ई मामले ते असां ॻाल्हाईंदासीं ऐं मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि मां ऐं तफ़सीली मालूमात वठंदासीं। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां राब्तो कयो आहे मलीर में पंहिंजे रिपोर्टर सां, रबनवाज़ मस्तोई सां। त रबनवाज़ खां असां वधीक पुछंदासीं त छा सूरत हाल आहे हुते। रबनवाज़, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त जेको सभ खां पहिरियां त इहो घघर फाटक वारो मामिलो थियो, उन खां पोइ इहे मूं वटि कुझु तफ़सील आहिनि या उहे शयूं आहिनि त उते उन खां पोइ बि बदमनी रुकण जो नालो बि न पई वठे ऐं फुरूं दाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। तव्हां मूंखे इहो तफ़सीली ॿुधाइजो त उते हिन महिल छा छा हली रहियो आहे। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायां त मलीर ज़िलो जेको कराची जो तमामु वॾी सभ खां जो आबादी रखंदड़ ज़िलो आहे, जंहिंजी मर्दमशुमारी 25 लख जे लॻभॻि आहे, जंहिंमें त 12 थाणा था अचनि। बदमनी हिकु दफ़ो ॿीहर कड़ खयो आहे ऐं 2 हफ़्ता पहिरियों जेको SSP मलीर जो आहे उहो पिणु बदिली थियो आहे। SSP नओं आयो आहे डॉक्टर अब्दुल ख़ालिक पीरज़ादो। उन जीअं चार्ज वरिती आहे त वठंदे ई माना जी बदमनी हिकु दफ़ो ॿीहर वरी टारगेट किलिंग आहे, उहा जेको आहे शुरू थी वई आहे। जॾहिं त ज़ाती दुश्मनी ते जेको आहे क़ायदाबाद थाणे जी हद में पंहिंजो 2 दुकान ते वेठल 2 जेको आहे सो माण्हुनि खे गोलियूं हणी जेको आहे सो क़तल कयो वियो। वरी गुलशन हदीद वारे इलाइक़े में हिकु ई राति में जेको आहे सो 5 दुकाननि जा ताला टोड़िया विया। ऐं जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके थाणा आहिनि उन में जेको आहे सो मज़म्मत ते जेको आहे सो नौजवान क़तल कया पिया आहिनि, फुर जी मज़म्मत ते नौजवान क़तल कया पिया वञनि। जंहिं ते तव्हांखे इहो ॿुधायूं त जेको घगर फाटक में गुज़िरियल ॾींहुं जेको हिकु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, हिकु लिंग ॻंढाईंदड़ वाक़ियो थियो आहे त पसंद जे परणे तां बलूचिस्तान जे इलाइक़े लसबेला सां जंहिंजो तालुक़ु हुयो, उहे जेके घगर फाटक में तक़रीबन 1 साल खां रहाइश पज़ीर हुया। त ज़ाल मुड़ुस खे माना जेको जवाबदार माना क़तल करे फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। जॾहिं त उन्हनि खे कुआड़ियुनि जा तेज़ धार उन सां कटियो वियो आहे ऐं मासूम ॿारड़ो 2 सालनि जो जेको आहे उन्हनि जो जेको आहे मासूम ॿारड़े खे बि उनखे बि तेज़ धार कुआड़ी सां क़तल करे उनजी सिसी जेको आहे धड़ खां धार कई वई आहे। तमामु हिकु वॾी दहशतगर्दी आहे। हिकु जेको आहे स्टेट टाउन जेके थाणे जी हद में जेके वाक़ियो पेश आयो आहे त तमामु हिकु ॾुखाए थो भवन जेको पूरो जेके इलाइक़ो हुयो उहो सोगवार हुयो, हर अखि हाली हुई। ऐं ॿी वॾो इहो ज़ुल्म सरासर इहो थियो आहे
त जे लसपेलो तव्हांजे इलाइक़े जो तालुक आहे बलूचिस्तान में, उते हिननि जा जेके मड़ खणी विया गुज़रंदी त वारसनि जो चवणु आहे उतां जा जेके वासर वग़ैरह उन दफ़न करण बि न ॾिनो उहो मण मोटी अची जेको आहे सो गगर फाटक वारे इलाइक़े में जेको आहे सो तदफीन कया विया, जनाज़ निमाज़ थी ऐं जेको इलाइक़े वासियुनि जेको आहे सो पाण में चंदो करे हुन जेको आहे सो बंदोबस्तु कयो, कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो। हेॾा समाजी इदारा आहिनि, हेॾियूं वेलफेयर आहिनि, ज़िले इंतिज़ामिया आहे, मलीर जा जेका 5 MP 2 MLA चूंडियल नुमाइंदा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां, हुननि जो तालुक़ आहे, पर केर बि हुननि मिसकिननि वटि हिन वक़्त ताईं लड़ी न आयो आहे, दाद रसी न थी आहे ऐं हर तरफ़ ज़ुल्म ऐं ज्यादती आहे। माण्हू जेको आहे सो पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि। अगरि को माण्हू निकिरी वञे थो ॿाहिरि कंहिं का शइ वठण लाइ त उनखे इहो यकीन न आहे त मां वापसी बि मोटंदमि या जेको आहे सो रस्ते ते ई क़तल थी वेंदुमि। बहरहाल सरासर ज़ुल्म ऐं ज्यादती आहे, हर तरफ़ ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे मलीर जी। जी रबनवाज़, मूंखे इहो ॿुधाइजो त उते हिनमहिल क्राइम रेट ऐं क्राइम जो रेशो केतिरो आहे? जीअं त क्राइम में त मुख़्तलिफ़ क्राइम अची था वञनि, जीअं स्नैचिंग जो आहे या वरी जेकियूं वॾियूं वारदातूं आहिनि या घरनि में घिड़ी वारदातूं कयूं वेंदियूं आहिनि, त हिनमहिल उते कहिड़ो कहिड़ो क्राइम आहे ऐं कहिड़े क्राइम जो रेशो वधीक आहे? मलीर जी सूरत हाल ते ॿुधायूं त जेके मोबाइल फुर ऐं ॿियो हिकु जेको ताला टोड़ जेको ग्रुप आहे, जेको राति जे टाइम ते हिकिड़ी करोला गैंग जे नाले सां हिकिड़ी मशहूरु हिकिड़ी गैंग आहे, जंहिंमें लेडीज़ बि हुननि सां गॾु आहे। 5 खां 6 ॼणा आहिनि जेके जवाबदार राति जो माना सुबुह जे टाइम ते सवेरे जेको दुकाननि जा ताला टोड़े ऐं जेके चौकीदार आहिनि जेके उते इलाइक़े जा, उन्हनि खे ॿधी पाण सां गॾु वारदात करे पोइ हुन चौकीदारनि खे खोलियो पियो वञे। अॼु जेको आहे ताज़ो ई जेको वाक़ियो थियो आहे, हिकु बैटरी जी दुकान आहे स्टिल टाउन थाणे जी हद में, तुंहिंजो हुन ते वाक़ियो थियो आहे। हुते राति हुन चौकीदार खे ॿधी जेको आहे हुनजो जेको दुकान मां लखे रुपया फुर कई वई आहे ऐं हुन मां जेको क़ीमती सामान आहिनि उहो पिणु कढी विया आहिनि। ऐं जेको मोटर साइकिल ते जेको फुर आहे, मोबाइल स्टेजनिंग आहे, माना शहरी कंहिं बि तरीक़े सां पंहिंजे घरनि में या ॿाहिरि किथे बि महफ़ूज़ न आहे। ठीकु आहे रबनवाज़, जेको आहे हिते असां हिकु ब्रेक वठंदासीं। नाज़रीन असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन साॻिए ई मामले खे अॻिते वधाईंदासीं। मलीर मां असांखे रिपोर्टर असांखे ॿुधायो त उते केतिरी बदमनी आहे, केतिरो क्राइम रेट आहे। उन ई मामले ते असां हाणे सखर हलंदासीं। जीअं त नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सखर में बि ॾोहारियुनि जी सरगर्म आहिनि ऐं उते बि जेको आहे सो साॻियो ई क्राइम आहे जेको उरूज ते आहे। वापारियुनि जो घेरो तंग कयो वियो आहे। हाणे रिसेंटली सखर में जेको आहे हिकिड़े वापारी खे जेको आहे 10 लख रुपया भूंग घुरियो वियो ऐं उन घर जे ॿाहिरां फायरिंग करे जेको आहे सो हथियारबंद फरार थी विया। उन खां पोइ सखर में कुझु ॾींहं पहिरियां हिकु वाक़ियो पेश आयो जंहिंमें नसरुल्ला मंगणे जो नौजवान हो, यूनिवर्सिटी लतीफ़ यूनिवर्सिटी में हो पढ़ंदड़ शागिर्द हो, जंहिंखे पुलिस जेको आहे सो हाफ़राए कयो। बाद में 5 ते केस बि दाख़िल थियो। पर अहिड़ा कई वाक़िया नाज़रीन जेका मंज़िर आम ते बि नथा अचनि ऐं अहिड़ा ईअं ई नौजवान हाफ़राए ऐं फुल फ्राए थींदा रहंदा। उन ई सॼे मामले ते वधीक असां तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। सखर मां असांखे जॉइन कयो आहे रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत भट्टी, असांखे ॿुधाइजो सभ खां पहिरियां त हिन नौजवान वारो वाक़ियो ॿुधाइजो। उन खां पोइ जेको हे 10 लख जो भूंग जी ॻाल्हि आहे ऐं उन खां पोइ उनजे घर जे मथां फायरिंग थी आहे, त उते हिन महिल कहिड़ी सूरत हाल आहे? जी बिल्कुलु महिरबानी। मां ॿुधाईंदो हलां त सखर शहर हिन वक़्तु बदमी जी बाहि में ॿरी रहियो आहे ऐं सखर शहर जा में ॾींहं ॾिठे जो बि चोरियूं, धाड़ा, फुरू रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ऐं सिंध जो 1 नंबर वॾो शहर आहे सखर, जंहिंमें सखर शहर जो 9 ॻोठ, गुलिस्तान कॉलोनी, नऊं पिंड, बंदर रोड, रेस कोरस, बचल शाह मियाणी ऐं 100 फुटा रोड, मिलिट्री रोड तां ॾींहं ॾिठे जो आसानी सां हथियार बंद जेको आहे सो मोटर साइकिलूं ऐं फुर कनि था, वारदातूं कनि था, माण्हुनि खे गोलियूं हणी वञनि था। ऐं ताज़ो ई तव्हां ॾिठो हूंदो त 11 वरनि जो मासूम जेको नींगर आहे उहो जेको साहिब थाणे जी हद डिग्री कॉलेज वेझो जेको आहे क्रिकेट ग्राउंड जे ॿाहिरों बीठो हुयो मोहम्मद हफ़ीज़ पठान, जेको 3 नामालूम हथियार बंदनि जेको आहे मोटर साइकिल जेको आहे सो फुर कई ऐं हुन नींगर पारां मज़ामत कई त खेसि जंग में गोली हणी आसानीअ सां फरार थी विया, जेके हिन महिल
जवाबदार गिरफ़्तार न थिया हुआ। ईअं ई साॻी थाणे जी ॻाल्हि कजे सखर साहिब थाणे जी हद में कुझु ॾींहं अॻु में लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द नसरुल्लाह मंगणी जो खे पुलिस मुबैना मुक़ाबले में जेको आहे सो गिरफ़्तार करण जी दावा कई हुई, जंहिंखां पोइ वासनि जे मुसलसल एहतिजाज खां पोइ ऐं जुर्तू मुक़ाबले जी इंक्वायरी कई वई त इंक्वायरी जेका आहे पुलिस जो जुर्तू मुक़ाबिलो साबित थियो, जंहिंखां पोइ पुलिस एहलकारनि मथां सरकार जी फिरियाद ते 5 एहलकारनि मथां केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें जवाबदार ASI अब्दुर रहमान शेख, ASI शाहज़ेब शेख, एहलकार जावेद अली, एहलकार रोशन अली ऐं पुलिस मोबाइल जेको ड्राइवर आहे राजा ख़ान उहो शामिल आहिनि। ऐं अहिड़े माना रोज़ाने जी बुनियाद ते जेके माना पुलिस जा जेके जुर्तू मुक़ाबिला थियनि था यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे, पढ़ियल लिखियल नौजवाननि खे आख़िर हाफ़राई कयो थो वञे। हाफ़राई खां पोइ जी नाज़रीन, लाइन कट थी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर में इहे वाक़िया जेका आहिनि रुकनि नथा ऐं उन खां पोइ बि जेको आहे असां राब्तो करण जी कोशिशि कईसीं उतां जे आला ऑफिसर जीअं पुलिस में आहिनि, DIG सां ऐं SSP सां, उन्हनि बि जेको आहे सो का रिस्पॉन्स न ॾिनो ऐं उन्हनि ॻाल्हाइण जे लाइ उहे तयारु कोन आहे। असां उन्हनि खे चयोसीं हिन वाक़िए ते असांखे ॻाल्हाइणो आहे, असांखे टाइम ॾियो, त उन्हनि पाण खे मसरूफ़ ऐं साइट ते ॼाणाए करे उनजो जेको आहे सो टाइम न ॾिनो। त सॼे मामले जो मतिलबु इहो आहे त पुलिस अगरि जेकॾहिं कमु करे रही आहे ऐं पुलिस जी अगरि कारकर्दगी सही आहे त पोइ पुलिस खे टाइम ॾियणु घुरिजे ऐं पंहिंजी कारकर्दगी ऐं परफॉर्मेंस जेको आहे सो आवाम ताईं पहुचाए। छा आहे जो आवाम दाहे रहियो आहे, आवाम रड़ियूं करे रहियो आहे, आवाम परेशान आहे, त असां जेको आहे सो कीअं इन मामले खे हैंडल कंदासीं या असांजो केरु सहारो आहे या असांखे केरु इन मामले में मदद कंदो। जीअं अहिड़ा यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ नौजवाननि खे हाफ़राए कयो वेंदो त पोइ पुलिस जेको आहे जेको हे धाड़ियल राज आहे इन खे ख़तमु केरु कंदो। त असां सां जेको असांजो रिपोर्टर हो सखर जो उन वरी जॉइन कयो आहे ऐं उन खां वधीक अॻिते तफ़सील पुछंदासीं। जी इनायत ॿुधायो, जितां खां तव्हां ख़तमु कयो उतां खां शुरू कयो। जी बिल्कुलु, इहे मूं ॻाल्हि कई पई त इहे जेके यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा शागिर्द आहिनि उहे माना पुलिस जी बेलगाम गोलियुनि जो खाज बणिजनि था, उन खां पोइ वीचारा पंहिंजी ज़िंदगी में मक़रूज़ थियनि था। हाणे लतीफ़ यूनिवर्सिटी जो शागिर्द नसरुल्लाह मंगणी जो बि जंग विञाए वेठो आहे ऐं इन खां पोइ हुनखे पुलिस खे ख़बर पई त हीउ जुर्तू मुक़ाबिलो आहे। ऐं मां ॿुधाईंदो आहियां सखर में रोज़ाने जी बुनियाद ते ॾिठो त विच मेराण मर्कज़ आहे सखर शहर जो, जेका तक़रीबन 20 फुटनि ते दुकानदार जी साम्हूं हिकु बैंक आहे जंहिंमें 50 लख रुपया खणी जमा करणु वञे पियो त ॾींहं ॾिठे जो हुन खां फुर कई वई ऐं 50 लख रुपया फुर करे आसानी सां उहे जवाबदार फरार थी विया। पुलिस 2 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जाइ शुरू कई आहे। ईअं ई अगरि ॻाल्हि कजे त प्राइमरी उस्ताद आहे चाचड़, उनजे खां 10 लख रुपया जेको आहे धड़ेलनि पारां भुंग तलब कयो वियो ऐं मना करण सां बाख फुटीअ जो खेसि घर ते फायरिंग कई वई जदीद हथियारनि सां। तक़रीबन 1 कलाक फायरिंग थी, फायरिंग खां पोइ आसानी सां जवाबदार फरार थी विया, जेके अॼु हिन महिल ताईं उहे जवाबदार कानून जे पकड़ में न अची सघिया आहिनि। न रुगो सखर पर सखर शहर जा जेके भरपासे वारा इलाइक़ा जा आहिनि उन में पनवा किला, सालियापटा, रोड़िया, कंदरा आहे, ठिकराठो आहे, मुबारकपुर आहे, इनमें बि रोज़ानो जी बुनियाद जो क्राइम आहे उहो वधे थो, फुटण जो नालो न पियो वठे। तव्हां ॾिठो हूंदो त ॿनी अॻ में रोड़ी जे विच शहर में जेको आहे चोर जेको आहे घर अंदरि दाख़िल थी करे जेको आहे भटी बिरादरी जे माना नौजवान खे फुर लुट कई, घर में चोरी कई, जंहिंखां पोइ हुन मज़ामत कई त खेसि हुनखे जेको आहे छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी कयो। ज़ख़्मी करण खां पोइ 2 मंज़िल तां हुनखे हेठि उछलायो जेको उहो फोत थी वियो आहे। ऐं उन महिल ताईं हुन में हिकिड़ो जवाबदार हो जेको हुन फौरी तौर जेको पाड़े जे रहवासियुनि हिरासत में वठी पुलिस जे हवाले कयो। खेसि पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले में उहो जवाबदार बि मारिजी वियो आहे। ईअं रोज़ाना जे बुनियाद ते सखर शहर में माना जेके माण्हू आहिनि न उहे महफ़ूज़ न आहिनि। ठिकराठो ऐं मुबारकपुर जी ॻाल्हि कजे त ठिकराठो मां राति जो पनिया किल शहर मां ठिकराठे वेंदे रस्ते में जेको आहे हथियार बंदनि जेको आहे 3 नौजवाननि खां मोटरसाइकिल फुर कई, खेसि मज़ामत ते हथियार बंदनि खे गोलियूं हणी 3 खे क़तल करे छॾियो। ऐं क़तल करण खां पोइ जॾहिं ॻोठनि जी वाहर निकिरंदी आहे वरी पोइ कमंद खे कड़ो चाढ़ियो त बाख फुटी जो पुलिस ऐं ॻोठाणनि जेको आहे हुन सां मुक़ाबिलो कयो जो पुलिस जी गोलियुनि जो उहो 4 ॾोहारी खाज बणिया जेके मारिजी विया आहिनि। ईअं अगरि ॻाल्हि कजे त सॼे सखर जी सूरत साॻी आहे त माना बदमिनीअ जी जेका बाहि आहे उहा बि जली रही आहे। ऐं ख़ासि तौर वापारी माण्हू महफ़ूज़ न आहे, शहरी महफ़ूज़ न आहे, दुकानदार महफ़ूज़ न आहे। सिज लहण खां अॻु ई जेके दुकानदार तबिको आहे उहो पंहिंजो कारोबार बंदि करे पंहिंजे घरनि ताईं मदू थी वञनि था।
बिल्कुल इनायत मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त ज़ाहिर आहे इन सॼे विच में पुलिस हिन महिल छा करे रही आहे ऐं पुलिस जा जेका आला ऑफिसर आहिनि उन्हनि जो इन मामले ते कहिड़ो एक्शन आहे, कहिड़ो मौक़िफ़ आहे। ॿिए पासे मूंखे इहो बि तव्हां ॿुधाईंदा हलिजो, छा आहे जो जेको अवाम आहे उन सां नाइंसाफ़ी थिए थी, ज़ाहिर आहे उहे वोट बि ॾींदा हूंदा या उते जेका हिन महिल सियासी क़यादत आहे सखर जी, उहा इन मामले ते कहिड़ा एक्शन्स खणी रही आहे, उहा अवाम जे लाइ छा करे रही आहे? हाँ, मां पहिरियों ॿुधाईंदो आहियां त गुज़िरियल ॾियारी DIG सखर रिटायर्ड कैप्टन फैसल अब्दुल्ला चाचड़ सखर ऐं भरपासे वधंदड़ बदमिनी जो नोटिस वरितो हो, जंहिं खां पोइ फौरी तौर SSPs DSPs ऐं जेको SHOs खे हुकुम ॾिनो हो त अवाम जी जान ऐं माल जो जेको तहफ़ुज़ करणु जेको आहे यकीनी बणायो वञे। उन खां बाद अॼु सखर शहर में मोटरसाइकिलनि ते पुलिस एहलकारनि बि मुख़्तलिफ़ घिटियुनि में ऐं रोडनि रस्तनि ते गश्त कयो आहे त जीअं अवाम खे ताईं इहो मैसेज वञे त पुलिस एक्टिव आहे, असीं जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयूं था। पर हिन वक़्तु सखर शहरी जेके आहिनि उहो माना गैर महफ़ूज़ आहिनि ऐं उन ख़ौफ़ वारे सूरत शहर आहे। ॻाल्हि कजे सियासी माण्हुनि जी त असां वटि माना पाकिस्तान पीपुल्स पार्टी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इक़्तिदार में आहे ऐं सखर में बि जेका 4 MNAs आहिनि, 6 MPs आहिनि, उहे बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वागियल आहिनि ऐं सूबाई वज़ीर जेका आहिनि सईद नासिर हुसैन शाह जो तक आहे जो रोड़ी ऐं ईअं जाम इकरामुल्ला ख़ान जा तक आहे PS 22 पन्नो आकिल सईद खुर्शीद अहमद शाह साहिबु जेको आहे असांजो MNA आहे, सालिया पट खां जेको आहे पन्नो आकिल खां चूंड खटी आहे ऐं MNA आहे नोमान इस्लाम शेख साहिबु ऐं जेका सो ॿी MNA आहे असांजी शाज़िया सोबिया असलम सुमरो साहिबु आहे। माना सॼो जेको ज़िलो आहे सॼो पीपुल्स पार्टी जी क़यादत हुन में शामिल आहे। ऑफिसर जेके आहिनि SSP DIG या जेके आहे उहे बि उन्हनि जी छांव में आहिनि ऐं जेके तव्हां ॾिसो पिया त पीपुल्स पार्टी हुकूमत में जेके SHOs ऐं DSP जूं बदिलियूं थियनि थियूं या SP जूं बदिलियूं थियनि थियूं उहे बि सियासी बुनियाद ते थियनि थियूं ऐं जंहिंजे करे ॾोहारी बाज़ा जेको आहे सो ताक़तवर थींदो वञे पियो न। त पीपुल्स पार्टी जेको खुर्शीद अहमद शाह जेको वेझो साथी आहे उन गुज़िरियल ॾियारे सोशल मीडिया जे ज़रिए हिकिड़ो मैसेज हलायो आहे त सखर ज़िले बदमिनी बाहि में जले पियो जेसीं ताईं जेकर SSP खे न हटाए वियो त ईंदड़ 2 या 3 ॾींहनि जे अंदरि असां उनजे ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक कराईंदासूं। ठीकु, इनायत मूंखे इहो ॿुधाइजो त असां राब्तो बि करण जी कोशिशि कईसीं SSP सां या DIG सां, पर पुलिस हिन मामले ते अॻियां अचण लाइ या ब्रीफिंग ॾियण लाइ तयारु न आहे ऐं पुलिस जेको आहे सो मुसलसल इहे आवाम सां वेसाघाती त करे पई ऐं पुलिस में ज़ाहिर आहे त पूरी सिंध पुलिस आहे, सिंध पुलिस में सभु ऑफिसर हिकु जहिड़ा कोन हूंदा, के सही हूंदा त के पुलिस में कारियूं रिढूं बि हूंदियूं, त उन में मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त पुलिस हिन महिल लवाए छो रही आहे अॻियां अचण लाइ या ख़ासि तौर ते बदमनी जे मामले ते ॻाल्हाइण लाइ? बिल्कुलु साहिबु लाखो साहिबु मां ॿुधाईंदो आहियां त इन जे करे त सखर ज़िले में मुसलसल जेका बदमिनी आहे उहा वधियल आहे, सोशल क्राइम ते कंट्रोल न आहे, आम माण्हू महफ़ूज़ न आहे। उन जे करे कंहिं बि TV चैनल ते मौक़ुफ़ ॾियण खां अॻु में हुननि जो इहो ज़हन ठहियलु आहे त असां कंहिं बि TV चैनल ते वेंदासीं त हुनखे मौक़ुफ़ कहिड़ो ॾियूं, कूड़ा अंग अखर कहिड़ा ॿुधायूं, इन जे करे हू माना फ़ोन खणण लाइ बि तयारु न हूंदा आहिनि। पर असांजे DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ साहिबु सखर ज़िले जे माना अमुन जे हवाले सां तक़रीबन काफ़ी मीटिंगूं कयूं आहिनि ऐं केतिरा ई उन SHOs सस्पेंड कया आहिनि ऐं उनखे 2-2 साल जो इंक्रीमेंट बि उन मारी आहे। इन एतिरे क़दुरु पर हिकिड़े SHO उन सबूत मिलण खां पोइ डिसमिस फ्रॉम सर्विस बि कयो आहे। त DIG त सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई ताईं जेको हुन खां आहे उहो पियो थिए, पर हीउ जेको क्राइम खे रोकण जो सिलसिलो आहे उहो आहे SSPs जो। उहो SSP सखर हुजे, SSP खैरपुर हुजे, SSP घोटकी हुजे। हाणे इन टिनी जेके ज़िला आहिनि उन टिनी ज़िलनि में जेको क्राइम आहे उहो वधे पियो, उन वधंदड़ क्राइम जो केतिरा ई दफ़ा DIG सखर उनजो नोटिस वरितो आहे, पोइ बि क्राइम रुकण जो नालो न पियो वठे। जी इनायत, अवां जी महिरबानी। नाज़रीन हलूं था हिकिड़ी ब्रेक ते ऐं ब्रेक खां पोइ असां हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन जीअं त असां मलीर जो तव्हांखे ॿुधायोसीं, उन खां पोइ असां सखर हलियासीं, सखर जो बि तव्हांखे ॿुधायोसीं ऐं हाणे असां जेको आहे सो खानपुर हलंदासीं ऐं उन में असांजो रिपोर्टर असां सां लाइन ते आहे रहीम लाड़िक। ऐं उन खां पोइ नाज़रीन हलण खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खानपुर में बि वारदातूं रुकण जो नालो नथियूं वठनि ऐं उते बि खानपुर जे वेझो शिकारपुर में बि जेको 2 नौजवाननि खे पुलिस जे तरफ़ां मारियो वियो आहे, जंहिंमें हिकिड़े जो नालो मुर्तज़ा जतोई आहे ऐं ॿियो अमजद आहे।
उन खां पोइ नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन में खानपुर में बि इहो हिकिड़ी वारदात थी जंहिंमें पुलिस अहलकार धाड़ेल खणी विया ऐं हिकिड़ी वीडियो वायरल थी सोशल मीडिया ते ऐं उन में पुलिस अहलकारनि खे जेको आहे सो उनखे पाण वटि रखी करे ऐं उनखे रखी करे ऐं उनखे धमकायो वियो पुलिस खे त तव्हां जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं न ॿुधंदो त असां जेको आहे हिनखे गोली हणंदासीं त उन खां पोइ त रिपोर्ट इहा अची रही आहे त उनखे बाज़ियाब करायो वियो आहे पर चवण जो मक़सदु इहो आहे त उते पुलिस बि महफ़ूज़ न आहे त अवाम महफ़ूज़ कीअं रहंदो उन खां पोइ बि जेको आहे सो इहे वाक़िया रुकण जो नालो नथा वठनि वधीक इन वाक़िए ते असां तफ़सीलनि सां वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं असां पंहिंजो रिपोर्टर असां सां गॾु आहे रहीम लाड़िक तव्हां मूंखे ॿुधाइजो त हिते हिन महिल क्राइम रेट केतिरो आहे क्राइम कीअं हली रहियो आहे ऐं पुलिस उते कहिड़ी कारकर्दगी करे रही आहे ख़ासि तौर ते इहो शिकारपुर वारे मामले ते असांखे ब्रीफिंग ॾिजो ऐं ॿियो जेको धाड़ेल अगवा करे विया अहलकार खे इन ते बि असांखे थोरो ॿुधाइजो जी बिल्कुलु शिकारपुर ज़िले जो जेकॾहिं ज़िक्र कजे त SSP शिकारपुर शागिर्द चाचर खे गुज़िरियल 1 साल थी वियो आहे शिकारपुर ज़िले जे SSP थियण में उन जे अचण सां जेको तक़रीबन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑपरेशनियूं थियूं ऑपरेशन जे हवाले सां जेको SSP शिकारपुर शागिर्द चाचर ॿुधाए पियो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन वक़्त ताईं 75 खां वधीक जेके आहिनि उहे ॾुआरी पुलिस जे मुक़ाबलनि में या ड्रोन हमलनि में उहे मारिजी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि जीअं तव्हां ज़िक्र कयो त शिकारपुर जे हवाले सां त शिकारपुर में जेको मुर्तज़ा जतोई ऐं अमजद लोहर वारो वाक़ियो थियो हुयो उन में जेकी पुलिस दावा कई हुई ऐं उन में FIR बि थी त मुबैना जेको पुलिस मुक़ाबलो थियो उन में खानपुर जा रवासी 2 जेके नौजवान हुया उहे क़तल कया विया हुया मारिजी विया हुया ऐं उन खां पोइ हुनजे वारसनि जेको आहे पुलिस जे ख़िलाफ़ वक़्तु ब वक़्तु एहतजाज बि कया ऐं उनजे ख़िलाफ़ पुलिस अख़्तियारनि तोड़े अदालतुनि में बि जेको उन्हनि जा केस हलंदा आहिनि ऐं GIT में जेकी रिपोर्ट आई आहे GIT में इहो वाज़िह रिपोर्ट आई आहे त पुलिस जेको इहो मुक़ाबलो कयो हुयो मुर्तज़ा जतोई ऐं अमजद लोहर वारो उहो जुड़तो मुक़ाबलो हुयो ऐं उनजी मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त 4 अगस्त जेको आहे उहा अदालत में जेको आहे हिननि ॿिन्ही खे पुलिस खे ऐं जेको आहे फ़रियादी दौर खे घुरायो वियो आहे ॾिसो त 4 अगस्त ते अदालत कहिड़ो फ़ैसिलो ॾिए थी ऐं हुन सां गॾोगॾु जेको तव्हां ज़िक्र कयो खानपुर वेझो जेको पुलिस अहलकार अगवा थी वियो हुयो पुलिस अहलकार खे अगवा खां 1 ॾींहुं अॻु राति जो जेको पुलिस जो मुक़ाबलो थियो हुयो शिकारपुर जे ईश्वरगंज जे थाणे जी अॻ में उन में ॾुआरी आहे शहज़ादो कमलाणी जतोई जंहिंजे मथां पुलिस अहलकार मीर मोहम्मद मेमण ऐं सरदार गालिब गोमती जा जेके 2 गार्ड जेके आहिनि मारिजी विया हुया उनजा केस दाख़िल आहिनि ऐं उन जेको आहे भाउ खे जेको आहे शहज़ोर खे पुलिस मुक़ाबले में जेको आहे मारियो हुयो जंहिंखां पोइ उन पलांड में जेको आहे खानपुर थाणे जी हद पार्को स्टाफ वटि जेको आहे पुलिस चौकी आहे कलोड़ा स्टाफ वारी उते पुलिस अहलकार जेको आहे जूने जो आहे जंहिंखे पुलिस अगवा करे वई हुई ऐं उन सां गॾोगॾु पुलिस अहलकार ज़ाद शाह जेको आहे उनखे ज़ख़्मी कयो वियो हुयो जंहिंखां पोइ SSP शिकारपुर शागिर्द चाचर ऐं रेंजर्स जा ऑफिसर जेके आहिनि ऐं पुलिस सटाला कचे में जेको आहे हुन में कार्रवाई कई हुई तंहिंखां पोइ जेको आहे उन जेको पुलिस अहलकार हुयो उन पुलिस अहलकार खे जेको आहे पुलिस जेको आहे बाज़ाब्त करायो वरितो ऐं जेको उन मारिजी वियल शहज़ोर जो जेको लाश हुयो उहो उन वारसनि हवाले कयो हुयो उन खां पोइ जेका पुलिस दावा पई करे त कार्रवाई में जेको आहे जॾहिं पुलिस अहलकार बाज़ाब्त करायो आहे त उन में हिकु ॿियो जेको धाड़ेल हुयो ॾुआरी ॿुधाए थो वञे जेको पुलिस जो मुक़ब साम्हूं आयो आहे त यार मोहम्मद जे हवाले सां जेको हुन शहज़ोर जो भाउ आहे उनखे बि जेको आहे पुलिस मुक़ाबले में मारियो वियो ऐं हुन सां गॾोगॾु हिकु ॿियो भाॼियो कमालाणी जे हवाले सां पुलिस जेको पंहिंजी दावा करे पई त 2 जेके ॾुआरी मारिजी विया हुआ जी जी अवांजी महिरबानी जीअं त नाज़रीन तव्हां ॿुधो सूरत हाल तव्हांखे असां ॿुधाईसीं खानपुर जी
त ईअं ई मलीर जी तव्हां सूरत हाल ॿुधी, सखर जी ॿुधी, खानपुर जी ॿुधी, अॻियां बि तव्हांखे असां वठी हलंदासीं, पर उन खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी सिंध में बदमनी हली रही आहे त उहा केसिताणी हलंदी ऐं केतिरी हलंदी, आख़िर उहा ख़तमु छो नथी थिए। सॼो आवाम जूं नज़रूं जेको आहे इन ते आहिनि त आख़िर पुलिस जेको आहे सो कॾहिं सिधो रस्तो वठी करे ऐं पंहिंजी जेकी हुनखे बजट मिले थी या हुनखे जेकी तनख़्वाह मिले थी त उनखे कॾहिं जेको आहे सो हिलाल करे ऐं असांखे प्रोटेक्शन ॾींदी। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेका असांजा सिंध जा ख़ासि तौर ते पूरी सिंध में बदमनी आहे, कराची एॾो वॾो शहर आहे त तव्हां कराची खां मालूम थियो तव्हांखे त कराचीअ में ई केतिरा क्राइम थी रहिया आहिनि, केतिरियूं जानूं ज़ाया लॻियूं पियूं आहिनि ऐं केतिरा माण्हू मरनि पिया उते। त तव्हां ॾिसो त सिंध में 3 ज़िलनि खे ख़ासि तौर ते टारगेट कयो वेंदो आहे, पर उन्हनि 3 ज़िलनि खे तॾहिं टारगेट कयो थो वञे आम माण्हू उते वञी नथो सघे, ख़ासि तौर ते उतां जा रहवासी उते लॾ पलाण था करनि, उते रहणु नथा चाहिनि ऐं उहे शहरनि ॾे अचणु चाहिनि था। त इन मामले ते असां जेको आहे वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं असां हाणे हलंदासीं तंगवाणी, ऐं तंगवाणी अता हुसैन खां असां पुछंदासीं त उते तंगवाणी में हिन महिल क्राइम रेट केतिरो आहे। अता हुसैन, असांखे ॿुधाइजो त जेको आहे तंगवाणी में मूंखे ॿुधण में इहो आयो आहे त उते पुलिस मोबाइल ते बि हथियारबंदनि हमिलो कयो ऐं उते जेको आहे हिकु अहलकार खे ज़ख़्मी कयो वियो आहे। त मूंखे उते ॿुधायो त हिन महिल क्राइम रेट छा आहे, क्राइम रेशो उते केतिरो आहे ऐं पुलिस उते रोकथाम लाइ कहिड़ा उपाउ वठी रही आहे। सरदार भाउ, बिल्कुलु तंगवाणी तालुके में गुज़िरियल काफ़ी वक़्तनि खां वठी जेके आहिनि जेको बदमनी ते ज़ाब्तो न अची सघे। तंगवाणी तालुको जेके आहिनि मुख़्तलिफ़ रोड आहिनि, इंडस हाईवे हुजे जेके आहिनि उहो ॾोहरनि हवाले आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जेके हथियारबंद आहिनि तंगवाणी गॉस्पिटल लिंक रोड उते जमाल पुलिस गश्त दौरान हथियारबंद जेके मोटरसाइकिल सवार हुआ सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें जेकॾहिं मोबाइल ड्राइवर सदाम बालकानी उहो ज़ख़्मी थी पियो। जंहिं बाद SSP कश्मीर पंहिंजे नफ़री सां गॾु वाक़िअ हंधि पहुची, लेकिन कार्रवाई न थी सघे। तंगवाणी तालुके जा जेके रोड आहिनि उहे मुकमल ॾोहरनि जे हवाले आहिनि, शहरी आहिनि उहे सख़्तु ख़ौफ़ में आहिनि। शाम थींदे आहिनि उहो शहर आहिनि मुकमल बंदि थी वेंदो। हितां जेके शहरी आहिनि, जेके ॻोठाणा आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। वक़्तनि बवक़्तनि शहरनि ऐं ॻोठनि एहतिजाज कयो बदमनी जे लाइ, लेकिन कंहिं बि नोटिस न वरितो। हितां जो ख़ासि करे चूंडियल नुमाइंदा उन्हनि बि को बि तहरक न कंदे न। जेके हितां जा जेके आहिनि जेके रोड आहिनि और गैर महफ़ूज़ आहिनि। अॼु बि जेको आहे न तुल कंडकोट रोड इंडस हाईवे ते जेके आहिनि हथियारबंदनि मुसाफ़िर गाॾियुनि खां लखे रुपया लुट कई आहे, जंहिं ते पुलिस हिन वक़्तु का बि कार्रवाई न कई आहे। जेके आहिनि असांजा जेके लिंक रोड आहिनि ऐं मेन रोड आहिनि, जेके वापारी आहिनि, जेके आहिनि शहरी आहिनि ॻोठाणा उहे सख़्तु परेशान। उन्होंने हिकु ई मुतालबो कयो त तंगवाणी तालुके में अमन बरक़रार रखियो वञे, जीअं त हिते जा शहरी सुख जो साह खणनि। जी सरदार भाउ। जी, मूंखे इहो ॿुधाइजो त असां जीअं त तव्हां पुलिस जी कारकर्दगी जी ॻाल्हि कई, पर उन जी कारकर्दगी असां उन जी ज़बानी ॿुधण लाइ असां हितां जे SSP सां बि राब्तो करण जी कोशिशि कईसीं त उते उन SSP राब्तो न कयो। त भला पुलिस इन मामले ते ॻाल्हाइण लाइ तयारु बि आहे या न? सरदार भाउ, बिल्कुलु तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, हितां जो पुलिस सिर्फ़ु हितां जे ग़रीब मिसकीन जेके दिहाड़ी ते पूरियो कंदड़ आहिनि उन्हनि खे पकड़े उन्हनि खां लख रुपया रिश्वत वठी करे बाद में उनखे आज़ादु कयो वेंदे। को बि पुलिस ॾोहनि ख़िलाफ़ तंगवाणी तालुको आहे उहो पके में आहे, कचो न आहे। हिते पको आहे, बिल्कुलु पुलिस रेड करण लाइ तयारु कोन्हे, उन्हनि कार्रवाई करण लाइ तयारु कोन्हे। हितां जेके शहरी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। कॾहिं बि पुलिस ॾोहनि ख़िलाफ़ हिते ऑपरेशन शुरू न कयो आहे। रोज़ हितां जा ॻोठाणा शहरी आहिनि उहे सख़्तु परेशान। तंगवाणी जेके आहिनि मुख़्तलिफ़ रोड आहिनि उहे ॾोहरनि हवेलनि ठुल कंदकोट इंडस हाईवे उते जेके आहिनि गाॾियुनि जी अच वञ आहे, उते सरेआम ॾोहारी उन्हनि खां फुरलट कनि था। उतां जा शहरी सोशल मीडिया पिणु वीडियो वायरल कनि था। तंहिं बावजूदि हितां जा जेके आहिनि SSP आहिनि, DIG IG सिंध कंहिं बि नोटिस न वरितो आहे ॾोहनि ख़िलाफ़ कार्रवाई। जेके आहिनि जदीद टेक्नोलॉजी जे दौर आहे, तंहिं बावजूदि हितां जेके आहिनि इंतिज़ामिया ॾोहनि ख़िलाफ़ अञा ताईं कार्रवाई न कई। हितां जा माण्हू आहिनि सख़्तु परेशान। आयो रोज़ जेके आहिनि हितां जा जेके आहिनि शहरी आहिनि उहे सख़्तु गिनती इज़हार कनि था त बदमनी ते ज़ाब्तो आणे वञे। मूंखे इहो ॿुधाइजो त बदमनी त आहे पर क्राइम जा बि क़िस्म हूंदा आहिनि, त मूंखे इहो ॿुधायो त उते क्राइम जेको थिए थो त घणे में घणो क्राइम कहिड़ो थो थिए? छा फुरनि जो आहे, वारदातुनि जो आहे, या घरनि में घिरी करे उते वारदातूं करण जो आहे, या स्नैचिंग आहे, या गाॾियुनि में जेको कुझु थिए थो या गाॾियूं फुरजनि थियूं? उन मामलनि ते तव्हां मूंखे थोरो तफ़सीली ॿुधाइजो त क्राइम रेट कहिड़ो रेशो जेको आहे वधीक आहे। सरदार भाउ, ज़्यादातर जेके 5 खां 10 हथियारबंद आहिनि पहिरियों त शहर में दाख़िल थी करे गुज़िरियल ॾींहुं निजी बैंक में जेके अंदरि दाख़िल थी गए उनखे भंजरा करे
उन खां जेको आहिनि तिजोरी खणण जी कोशिशि कई, लेकिन उहो खणिजी न सघी, हथियारबंद फरार थी विया। उन खां अलावा जेके आहिनि राइस मिलनि ते बि उन्हनि जेके आहिनि हथियारबंद हमलो करे उतां लखे रुपया फुरलोड कयूं, पेट्रोल पंपनि ते बि खां कयूं, उतां बि लखे रुपया फुरलोड कयूं। उनजा वीडियो बि सोशल मीडिया ते बि वायरल थिया। तंहिं बावजूद हितां जे आहिनि SSP कश्मीर कार्रवाई न करे रोज़ जेके आहिनि हथियारबंद शहर में दाख़िल थी करे राति जे टाइम लखे रुपया फुरलोड कनि था। तंहिं बावजूद पुलिस कार्रवाई नथी करे। तंगोणी तालको आहे मुकम्मल ॾोहारनि जे हवाले आहे। गुज़िरियल काफ़ी वक़्तनि खां वठी आहिनि मुसलसल ॾोहारी जे कार्रवाई कनि पिया तंगोणी शहर में। तंहिं बावजूद हिन वक़्तु बि हिकु बि पुलिस ॾोहारी गिरफ़्तार न करे सघे, नई ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कए। तंगोणी तालको जेका आहिनि मुकम्मल ॾोहारनि जे हवाले आहे। तंगोणी जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके जी जी ठीकु आहे ताज़ेन, असांजो प्रोग्राम जो टाइम पुॼाणीअ ते पहुचण वारो आहे। नाज़रीन, मां तव्हांखे वेंदे वेंदे इहा शइ ॿुधाईंदो हलां त तव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ी वीडियो में घरू वज़ीर चई रहियो हुयो त मां हर SSP सां राब्तो कंदो आहियां, हर रोज़ राब्तो कंदो आहियां, ॾींहंनि में 2 दफ़ा राब्तो करे वाक़िया ऐं मालूमात वठंदो आहियां। अगरि जेकॾहिं उहो मालूमात वठी रहियो आहे त पोइ हुनखे बि हिन मामलनि जी सिंध जी जेकी हिन महिल असां सॼी सूरत हाल अव्हांखे ॿुधाईसीं त हुनखे ख़बर हुजणु घुरिजे। जेकॾहिं हुनखे ख़बर आहे त पोइ उहा हिन महिल ताणी उन्हनि मामलनि ते न ॻाल्हायो वियो आहे, न वरी उन्हनि मामलनि ते का स्टैंड खयो वियो आहे त सिंध में जेका आहे हली रहिया आहिनि मामला, त उन्हनि ते रोकथाम जे लाइ को तहरुक वरितो कोन वियो आहे। त इहो सिर्फ़ु चयो थो वञे त असां पुलिस खे चई रहिया आहियूं या पुलिस खां असां कुझु वठी रहिया आहियूं। त नाज़रीन, वेंदे वेंदे मां इहा दुआ कंदुमि त सिंध ऐं सिंध में जेका रहंदड़ माण्हू आहिनि उहे महफ़ूज़ हुजनि ऐं पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारनि। अल्लाह हाफ़िज़।